अस्सलाम वालेकुम नाज़रीन, जीअं त इब्रत न्यूज़ HD में मां आहियां राहिब गांव। नाज़रीन, अव्हां खे ॿुधाईंदो हलां त कराची समेत सिंध जे तमामु शहरनि में कुझु ॾींहंनि खां सख़्तु गर्मी ऐं ॿूसट में वाधारो हुयो। नाज़रीन, अॼु सुबुह खां कराची समेत सिंध जे शहरनि में सख़्तु गर्मीअ सां शहरनि खे मुंहुं ॾियणो पियो, जॾहिं त महकमा मौसमियात खाते पारां अॼु खां कराची समेत सॼी सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में बरसाति पवण जो इम्कानु आहे। नाज़रीन, अॼु सुबुह खां ई कराची समेत सिंध जे शहरनि में सख़्तु गर्मीअ सां शहरनि खे मुंहुं ॾियणो पियो ऐं मंझंदि खां पोइ मौसम तब्दील थींदी पई वञे ऐं आसमान ते कारा ककर छांइजी विया। नाज़रीन, जॾहिं त महकमा मौसमियात अॼु खां कराची समेत सिंध जे तमामु शहरनि में बरसाति जो इम्कानु ज़ाहिर कयो आहे, जेको अॼु खां 23 जुलाई ताईं जारी रहंदो। किथे तेज़ किथे वरी हल्की बरसाति पवंदी। नाज़रीन, चीफ मेट्रोलॉजिस्ट सरदार सरफराज़ जे मुताबिक़ सावणीअ जूं हवाऊं अॼु शाम खां उत्तर सिंध में दाख़िल थींदियूं। सिस्टम जो असरु 20 जुलाई खां 23 जुलाई जे दौरान सिंध जे केतिरनि ई इलाइक़नि ते खिवण सां गॾु बरसाति जो इम्कानु आहे। कैमरामैन शेख वक़ार सां गॾु राहिब गांव, इब्रत न्यूज़, कराची।